ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा आहियूं। खانपुरमहेर मां संजर वासी दबئي मां वापसी कडड़ मज़दूर कराची मां लापता थी वियो। 18 ڪلاڪن بعد ڪامران چورنگي वट بيهوشي वारी हालत में हथ। ख़बर शामिल कंदा आहियूं। खانپورمهر मां संजर वासी दबئي मां वापसी कडड़ मज़दूर कराची मां लापता थी वियो। 18 ڪلاڪن بعد ڪامران چورنگي वट بيهوشي वारी हालत में हथ। असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खانپورمهر मां नवाब अली मीराणी। जी नवाब। नाज़रीन, खانپورمهر मां एक अहम खबर ॾियां तो खانپورمهر संजर वासी दबئي मां वापसी कडड़ मज़दूर कराची मां लापता थी वियो। 18 ڪلاڪن बाद क़ामरान चोरंगी वटां बेहोशी वारी हालत में हथ। नौजवान खे वरगलाए वठी वेंदड़ जवाबदार जे सीसीटीवी वीडियो भी मिली वई। पंजाब जे शहर संजरपुर वासी नौजवान अब्दुल सत्तार महर पुट सजण महर दबئي खां वापसी ते कराची जी सोराब ॻोठ वारे इलाइक़े में परसरार लापता थी वियो, जंहिंजो नंबर में मुसलसल बंदि रहियो, जंहिं सभु नौजवान जा वारिस परेशान हुआ। उन हवाले सां वास्तो रखंदड़ शाहपुरमहेर वासी संदसि मासात रमज़ान महर ॿुधायो त सत्तार महर दबئي में मज़दूरी कंदो हुयो, जेको वापसी कराची पहुतो ऐं कोच जी टिकट बि कराई पोइ गुम थी वियो आहे। हिन चयो त नौजवान सामान बि कोच में रखियो ऐं ड्राइवर खे चांहि पीअण जो चई वापसि न मोटियो। नौजवान दबئي में मज़दूरी कंदो हुयो, जेको काफ़ी अरसे बाद वापसि आयो पर कराची मां गुम थी वियो। हुन नौजवान जे गुम थियण बाद 18 ڪلاڪن खां पोइ हिकु नौजवान कराची जी क़ामरान चोरंगी वटां बेहोशी वारी हालत में मिलियो आहे, जंहिं होश में अचण बाद वारसनि सां राब्तो कयो ऐं बाद में DSP सचल ग़ुलाम मोहम्मद महर ऐं वारसनि नौजवान सत्तार महर खे खणी सोराब ॻोठ थाणे ते आंदो। उन हवाले सां DSP सचल ॻोठ ग़ुलाम मोहम्मद महर मीडिया खे ॿुधायो त नौजवान खे नवमालूम माण्हू बेहोशी वारी हालत में उछलाए विया आहिनि। हुन ॿुधायो त नौजवान बयानु ॾिनो आहे त हिकु शख़्स मूंखे वरगलाए वठी वियो ऐं बाद में हिन साथियुनि जी मदद सां अगवा करे 7 कलाक रक्शे ते सफ़र कयो ऐं बाद में तशद करे पैसा फुर कया ऐं बेहोशी कयो। DSP मूजिबि त नौजवान खे वरगलाए वठी वेंदड़ शख़्स जा CCTV फुटेज बि हथ कया विया आहिनि। नवाब अली मीराणी, ब्यूरो चीफ, SDN न्यूज़, खانپورمهر।